नासिर दादू में नींगर सां बदफेली कंदड़ पेशे इमाम खे पुलिस गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। अपडेट मालूम कयो था अशफाक मलिक। अशफाक, छा वधीक अपडेट आहे इन हवाले सां? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ राति नजम कॉलोनी में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो ऐं क़ुर पाक जो सबक़ वठण लाइ वियल 7 सालनि जी ॿारड़ी उमेश वलद नज़र मोहम्मद विग्यो खे पेशमाम पारां जेको आहे उनखां ज़बरदस्ती जिन्सी ज़्यादती कई वई। उन वाक़े जूं ख़बरूं जेको आहे मीडिया ते नशर थियण खां पोइ SSP दादू अमीर सऊद मक्सी पारां सख़्ती सां नोटिस वरितो वियो आहे। नंढड़ी जे वालिद जे फ़रियाद ते जेको आहे सो उहा FIR बि दाख़िल कई वई आहे। पुलिस राति देर सां मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि, जंहिंमें जेको मुख्य जवाबदार आहे पेशमाम ॿुधाए पियो वञे अज़हर सोडर, उनखे पुलिस जेको आहे सो गिरफ़्तार करे वरितो आहे। उनखे कुझु ई देरि खां पोइ दादू जी अदालत में रिमांड लाइ पेश कयो वेंदो। ॿुधायो पियो वञे त पुलिस जो चवणु आहे त पेशमाम खां वधीक जेको आहे उहा जांच कई पई वञे। उन वधीक जेको आहे सो अहिड़ा इंकशाफ बि कया आहिनि त उन ॿियनि मासूम ॿारनि सां बि जिन्सी ज़्यादती जा वाक़िया थिया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वालदेन पारां जेको आहे सो SSP दादू DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त इन वाक़े में ॿिया बि कुझु अनासर मुलस आहिनि, जिन खे बि फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जी वॾी महिरबानी अशफाक, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।